जय झूलेलाल दोस्तों, मां हुनर मुस्कान का जी मुस्कान आहूजा। सिंधियत खे कोने कोने ताईं पखेरण मुंहिंजो हिकु मक़सदु आहे। घर घर ताईं सिंधियत पहुतल हुजे। हुनर मुस्कान का जे थ्रू अचो त अॼु मां तव्हांखे ॿुधायां थी ॾियारीअ जे बारे में। उन ते असां कहिड़ियूं रीतूं रस्मूं कंदा आहियूं, कहिड़ियूं ख़ासि ख़ासि शयूं आहिनि, हिकु हिकु करे मां तव्हांखे ॿुधाईंदसि। जीअं त असां सिंधी पंहिंजी आजीविका लाइ धंधे वापार ते निर्भर कंदा आहियूं, मतिलबु त दुकान हलाईंदा आहियूं, त हीअ हटरी असां रखंदा आहियूं। हटरी जेको ठहियल आहे अखर हट मां। हट जो मतिलबु आहे दुकान। इहो हिकु दुकान जो प्रतीक आहे। जेॾीमहिल असां लक्ष्मी माता जी पूॼा कंदा आहियूं त दुकान जी बि पूॼा कंदा आहियूं, त दुकान जे प्रतीक जे रूप में असां इहा हटरी रखंदा आहियूं। इहा ठहियल हूंदी आहे छेणे और चीकी मिटीअ जी। ॾिसो, हटरी खां पोइ असां पूॼा में रखंदा आहियूं पुटरो। पुटरो जेको आहे लक्ष्मी माता जो घर आहे, जेको नीरे ऐं ॻाढ़े रंग सां ठहियल हूंदो आहे। इन में ही बॉक्सेस ठहियल हूंदा आहिनि जेके 21 अंग में हूंदा आहिनि, यानी ऑड नंबर्स 3, 5, 7 इन तरह। ॾिसो, इहो लक्ष्मी माता जो घर आहे। साइज नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। सिर्फ़ बॉक्सेस जो नंबर जेको आहे 5, 7 या 9, मतिलबु 21 नंबर हुअणु खपे। इहो असां लक्ष्मी पूॼा महिल उते लॻाईंदा आहियूं। जीअं नज़र न लॻे उन जे लाइ लूणु घुमाइबो आहे, त तीअं दुकान खे नज़र न लॻे उन जे लाइ हिन में विझबो आहे सभिनी खां पहिरियों थोरो सो लूणु। उन खां पोइ इन में विझबो आहे मितेरो। लक्ष्मी माता ते मितेरो चाढ़बो आहे। त हट में केरु वेठो आहे कमु कंदड़, त उहो हूंदो आहे मितेरो। उहो इंसान जो प्रतीक आहे। इन खां पोइ इन में विझबी आहे मिठाई, सिङर जी मिठाई या नारेल जी मिठाई, और उन सां गॾु लाई बि। लाई जेका आहे असां जेॾी महिल काना ॿारींदा आहियूं त उहा लाई खणी करे असां काननि सां गॾु चाढ़ींदा आहियूं। इन खां पोइ ही यंत्र या पत्रिका जंहिंखे चइबो आहे, इहा हट में विधी वेंदी आहे। के पुटरो न ठाहींदा आहिनि त इहा पत्रिका जेका आहे इहा ई दीवार ते लॻाईंदा आहिनि। इहा ब्राह्मण ॾेई वेंदो आहे, न त कंहिं बि बुक स्टॉल ते तव्हांखे इहा इज़ीली मिली वेंदी। लक्ष्मी माता जी पूॼा कंदा आहियूं त उन में चांदीअ जा सिक्का असां रखंदा आहियूं, जेके पीढ़ी दर पीढ़ी असांजा इहे हलंदा आहिनि। हर साल हिकु सिक्को वधाईंदा आहियूं। इन में असां जंहिं स्थान ते पूॼा करणी आहे उते असां पहिरियों वस्त्र विछाईंदासीं। कोशिशि करे वस्त्र जेको आहे पीलो हुअणु खपे। लक्ष्मी माता जी मूर्ति रखंदासीं, गॾु नारायण स्वामी बि। चवंदा आहिनि लक्ष्मी माता चंचल हूंदी आहे। जिन हटनि जी पूॼा करणी आहे उहे हट रखंदासीं असां। जीअं मां ॿुधायो, हटनि में असांखे लूणु, मितेरो, मिठाई और उन सां गॾु असांखे रखणी आहे लाई। जेको असां पुटरो ठाहियोसीं उहो भित ते हणणो आहे। अगरि तव्हां वटि पुटरो ठहियल आहे त तव्हां इहो यंत्र बि हिते हणी सघंदा आहियो। हिन इहा पत्रिका यानी यंत्र आहे, इहो असां हटरिन में ही विझंदासीं। हटरी हमेशह जोड़े में रखबी आहे। जेतिरा घर में जेंट्स हुजनि ओतिरियूं हटरियूं रखबियूं आहिनि, पर जोड़े में। हर हटरी अॻियां असां ॾीओ ॿारींदा आहियूं, त हे हिन हटरी जो ॾीओ और हे हिते ॾीओ। हे कौड़े तेल जो ॾीओ हूंदो आहे, जंहिंसां नेगेटिविटी जेका आहे निकिरी वञे। और हिकु अखंड जोत ॿारींदा आहियूं, जेका 3 ॾींहंनि लाइ ॿारबी आहे। जेके सिक्का आहिनि उन्हनि में कचो खीर विझबो आहे। कचो खीर, सिंदूर ऐं गुल, इन्हनि जी पूॼा कबी आहे। पुटरे सां गॾु के बड़ राजा जो बि फोटो हणंदा आहिनि। असां कथा कंदा आहियूं, लक्ष्मी माता जा मंत्र चवंदा आहियूं, आरती करे पूॼा कंदा आहियूं, और उन खां पोइ असां काना ॿारींदा आहियूं। काना जेके आहिनि घर जे ॿाहिरि रखी ईंदा आहियूं। काना जेॾी महिल घर जे ॿाहिरि रखंदा आहियूं त गॾु जेका लाई हूंदी आहे असां हटरिन में चाढ़ींदा आहियूं। उहा थोरी थोरी लाई असां घर जे ॿाहिरि जेॾी महिल काना रखंदा आहियूं त उहा लाई बि उते थोरी रखी ईंदा आहियूं। ॾियारीअ जो इहो रोशनीअ वारो त्योहार इहो अधूरो आहे असांजी रीतियुनि रस्मुनि जे बग़ैर, जंहिंमें पुटरो आहे, हटरी आहे, लक्ष्मी माता आहे, और असांजो अथाह स्नेह और प्यार आहे असांजी सिंधियत जे लाइ। जय झूलेलाल।
सॼी पूजा विधि जेका आहे मां पहिरियों हिकु वीडियो में ॾेखारे चुकी आहियां, उन जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, उहा ज़रूर चेक कजो। उन में पूरी पूजा ॾेखारियल आहे त दिवाली पूजा असां कीअं कंदा आहियूं। जय झूलेलाल। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।